हाणे थियो आहीणो हाल कोन अञा थियो वसुल विसाल हाणे थियो आहीणो हाल मौला मदीने दे मोकिल मौला मदीने दे मोकिल साह जो तोखां आहे सुवाल मौला मदीने दे मोकिल साह जो तोखां आहे सुवाल जान बजी जा जोत जमाली ॾिसण जो मंज़र आहे दर्शन ले दीद उदासी रूह में रहबर आहे आंदो आ उल्फत अहवाल कोन अञा थियो वसुल विसाल आंदो आ उल्फत अहवाल कोन अञा थियो वसुल विसाल मौला मदीने दे मोकिल साह जो तोखां आहे सुवाल कोन अञा थियो वसुल विसाल हाणे थियो आहीणो हाल आब अखियूं थियूं हारे हारने हथ बि खयल हे कांदा महबूबन जे मुल्कल मुंहिंजा उज़वा भी हिन मांदा आब अखियूं थियूं हारे हारने हथ बि खयल हे कांदा महबूबन जे मुल्कल मुंहिंजा उज़वा भी हिन मांदा अर्ज़ खुदा कर जल्द बहाल कोन अञा थियो वसुल विसाल मौला मदीने दे मोकिल साह जो तोखां आहे सुवाल हुअं त रसूलुल्लाह जो रोज़ो सोच में सोचल आहे ख्वाब बि ख़ाली नाहिन हूंदा एॾो त सांभियल आहे हुअं त रसूलुल्लाह जो रोज़ो सोच में सोचल आहे ख्वाब बि ख़ाली नाहिन हूंदा एॾो त सांभियल आहे साम्हूं जो पर ॿियो कमाल कोन अञा थियो वसुल विसाल मौला मदीने दे मोकिल साह जो तोखां आहे सुवाल कोन अञा थियो वसुल विसाल हाणे थियो आहीणो हाल सैफुल्लाह ले जवी चाह जो मरकज़ आहे मदीनो जन्नत जो भी देखो आॾींदो खुल्द जो आहे खज़ीनो सैफुल्लाह ले जवी चाह जो मरकज़ आहे मदीनो जन्नत जो भी देखो आॾींदो खुल्द जो आहे खज़ीनो मोह महबत जो आ मिसाल कोन अञा थियो वसुल विसाल मौला मदीने दे मोकिल साह जो तोखां आहे सुवाल कोन अञा थियो वसुल विसाल हाणे थियो आहीणो हाल।